नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं। सनत व तजारत ऐं एंटी करप्शन खाते सिंध जे सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह दारे जो चयो त अवाम यूटरन हुकूमत मां तंग अची चुकी है, छो त ॾींहों ॾींहुं महांगाई में इज़ाफ़ो अची रहियो है, जंहिंसां आम माण्हुनि जी ज़िंदगी सख़्त मुश्किलातनि में बसर थिए थी। नाअहल हुकूमत जे नाक़स पॉलिसियुनि सबबि अॼु मुल्की मैशियत तबाही जे हिक किनारे ते आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन ॻोठ चंगलाणी में इंजीनियर सलीमुल्लाह ख़ान डॉक्टर लतफ़ुल्लाह सां संदसि वालदा जे लाॾाणे ते ताज़ियत करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो है। सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह दारे जो वधीक चयो है त नाअहल वफ़ाक़ी हुकूमत आम माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो है। सिलेक्टेड वज़ीर आज़म इमरान ख़ान खे माण्हू घर घर मां बददुआऊं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त नाअहल हुक्मरान जे करे रुपयो डॉलर जे मुक़ाबले में 163 रुपया हेठि हलियो वियो है। जाम इकरामुल्लाह दारे जो वधीक चयो त सिंध में PTI पहिरीं पंहिंजे उहिदेदारनि जी तसार लहे, जॾहिं त सिंध जी अवाम PTI जी हुकूमत खे क़बूल न कयो, न वरी सिंध में क़बूल कंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।